बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली। पेश आहिनि हिन वक्त जूं हेड। तालीम खाते सिंध पारां तालका ठरी मीरवा में प्राइमरी स्कूल टीचर्स लाइ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे मेरिट जे बुनियाद ते 319 ऑफर आर्डर विराइण बाबति तकरीब गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ठरी मीरवा में थी। तकरीब में मेहमान ख़ास डिप्टी कमिश्नर सैफुल आबड़ो ऐं एज़ाज़ी मेहमान डायरेक्टर स्कूल एजुकेशन एलिमेंट्री हायर सेकेंडरी सखर रीजन हाफिज़ अब्दुल वहीद ईंदड़, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल बासित अकड़ो, डायरेक्टर प्राइमरी स्कूल सखर मोहम्मद हाजी बुर्डो, डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन एलिमेंट्री हायर सेकेंडरी खैरपुर फैज़ अली जिसकानी हुआ, जॾहिं त DO प्राइमरी असगर बोज़दार, डिप्टी DO अब्दुल समी बम्बरो, TO सेकेंडरी एलिमेंट्री मीरवा शम्सुद्दीन लिगारी, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर गुलाम अली तारिक अमन, तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी कल्ब अली गोपांग, हेड मास्टर हाई स्कूल ठरी मीरवा अता हुसैन खोखर, मुख्तियार कार मोहम्मद नवाज़ टालपुर ऐं ॿिया ऑफिसर पिण मौजूद हुआ। डिप्टी कमिश्नर सैफुल आबड़ो चयो त सिंध हुकूमत सूबे जी तालीमी मयार खे बहितर बणाइण लाइ मेरिट जे बुनियाद ते प्राइमरी स्कूल टीचर जी भर्ती करे रही आहे, जीअं ईंदड़ मुस्तक़बिल जे मेंबरनि खे मयारी तालीम जी फराहमी में हथी वठाए सघिजे। हुन चयो त पढ़ियल लिखियल समाज मुल्क में क़ौम जी तरक़ी में करंगे जी हॾी जी हैसियत रखे थो। तकरीब खे डायरेक्टर स्कूल एजुकेशन एलिमेंट्री हायर सेकेंडरी सखर रीजन हाफिज़ अब्दुल वहीद ईंदड़ ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, सेक्रेटरी अकबर लिगारी ऐं तालीम खाते पारां सिंध में तालीम खे बहितर बनाइण लाइ तालीम खाते में ख़ाली पयल जायुनि ते उस्तादनि जी भर्ती वारो अमल मुकमल थी रहियो आहे ऐं अॼु मेरिट जे बुनियाद ते अॼु ऑफर आर्डर विरहाया वञनि था, जेका वॾी अहमियत जोॻो। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद चयो आहे त वालिदैन पंहिंजे 5 सालनि जे ॿारनि खे स्कूल में दाख़िल कराइनि, उहो उन करे त तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे ऐं वालिदैन तालीम जे ज़ेवर सां ई पंहिंजे ॿारनि खे आरास्ता कराइनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर मटियारी डिप्टी कमिश्नर सेक्रेटरेट जे लतीफ़ हाल में ॿारनि खे स्कूल में दाख़िल कराइण जी मुहिम जे हवाले सां मुनक़द थींदड़ गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद चयो त तालीमी पसमानदगी ऐं जहालत जे तारीख़नि मां क़ौम खे कढण लाइ नए नसुल खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करणु इंतिहाई ज़रूरी आहे। तालीम इंसान जी टीं अखि आहे ऐं असां सभिनी जो उहो मक़सदु हुजणु खपे त ॿार स्कूल खां ॿाहिरि न हुजनि ऐं हू तालीम हासिल कनि। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मोहम्मद इक़बाल मेमून इजलास में ॿुधायो त हिन वक़्तु ज़िले मटियारी में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी दाख़िला 1,02,403 आहे, जंहिं में शागिर्दनि जी तादाद 64,126 आहे, जॾहिं त 38,244 शागिर्दियाणियुनि जी दाख़िला मौजूदु आहे। ड्रिप मेहर शाह लग गोठ मोहम्मद सिद्दीक उजण में ब्रिज कंसल्टेंट फाउंडेशन TB कंट्रोल प्रोग्राम सिंध मेरसी क्रॉप इंटरनेशनल पाकिस्तान पारां उजण वेलफेयर एसोसिएशन जे सहकार सां TB जे हिकु रोज़ा कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते मशहूर डॉक्टर अब्दुल अहद मैसर, DFS नदीम अली उजण, माजिद अली सातो 50 खां वधीक TB में मुब्तला मरीज़नि जी चकास करे बलगम जा सैंपल वठी टेस्टूं कयूं। उन मौक़े ते उजण एसोसिएशन ज़िले खैरपुर जे जनरल सेक्रेटरी सिकंदर उजण मीडिया सां ईंदे चयो त कैंप जो मक़सदु मिसकिन माण्हुनि खे मूज़ी मर्ज़ TB मां निजात ॾियारणु आहे। समाजी तंज़ीम उजण वेलफेयर एसोसिएशन ग़रीब माण्हुनि जी मदद सां गॾोगॾु मरीज़ माण्हुनि जी सिहत ऐं इलाज लाइ ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे। इंशाअल्लाह ईंदड़ महीने ॻोठ गुलाम उजण कोलाब जेल में कैंप लॻाया वेंदा। रोड़ी सिंध तालीम खाते पारां ज़िला सखर जे तालका रोड़ी ऐं तालका सालेपट जे बेरोज़गार तालीम याफ़्ता नौजवान में PST जी ऑफर आर्डर लेटर जी तकरीब गवर्नमेंट हाई स्कूल बेदल बेग्स रोड़ी में मुनक़द थी गुज़री, जंहिंमें एजुकेशन ऑफिसर ज़िला सखर जे तालका रोड़ी में मेल ऐं फीमेल तालीम याफ़्ता नौजवाननि में 188, जॾहिं त तालका सालेपट जे मेल ऐं फीमेल नौजवाननि में 72 PST ऑफर आर्डर लेटर तक़सीम कया विया। उन मौक़े ते डायरेक्टर सेकेंडरी स्कूल एजुकेशन सखर रीजन डॉक्टर अब्दुल वहीद ईंदड़, डायरेक्टर प्राइमरी स्कूल एजुकेशन सखर रीजन मोहम्मद हाजी बुर्डो, डिस्ट्रिक्ट सेकेंडरी एजुकेशन ऑफिसर सखर हाफिज़ शोहाबुद्दीन ईंदड़, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी सखर अब्दुल माजिद बुल्लो, तालका एजुकेशन ऑफिसर शाह मोहम्मद चांग, CMO हेड मास्टर गवर्नमेंट हाई स्कूल बेदल बेग्स रोड़ी तकरीब जे दौरान पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सेकेंडरी एजुकेशन सिंध अकबर लिगारी जी ख़ुसूसी हिदायतुनि ते ज़िले सखर जे मुख़्तलिफ़ तालकनि में नए उस्तादनि जी भर्तीअ लाइ ऑफर आर्डर लेटर तक़सीम कया विया आहिनि। नए ईंदड़ उस्तादनि जी वजह सां केतिरनि ई स्कूलनि में तालीम जो मयार बहितर थींदो ऐं सालेपट जे ॻोठनि जे बंदि पयल स्कूलनि खे खोले करे तालीम बहाल कराई वेंदी। स्कूलनि में ॻोठनि में रहंदड़ ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियो वियो आहे। ॿिए पासे ऑफर आर्डर वसूल कंदड़ मेल ऐं फीमेल जे नौजवाननि में ख़ुशी जी लहर छांइजी वई।
कुंभलग ॻोठ जुमो ख़ान बुर्दी वासियुनि पारां ज़री ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ इलियास बुर्दी, मिसमात निहाला बुर्दी ऐं ॿियनि कुंभ थाणे आॾो एहतिजाज कंदे चयो त बिरादरी जा बाअसर मिठल बुर्दी, रज़ा मोहम्मद बुर्दी ऐं ॿिया ज़बरदस्ती असांजी 4 जिरेब ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि मज़कूरा बाअसरनि जवाबदारनि हमलो करे लठियूं हणी असांजे हिकु ॼणे खे ज़ख़्मी कयो आहे ऐं हिन वक़्तु बि असांखे मौतमार धमकियूं ॾियनि पिया। हुननि चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कुंभ थाणे ते एनसी बि कराई आहे, पर पुलिस अञा ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ का कार्रवाई नाहे कई। हुननि एसएसपी खैरपुर, डीआईजी सखर ऐं डीएसपी कोडीजीअ खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो असांजी वेबसाइट www.dhartitimnewsonlinetv.com।